वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कोरंगी में GCT हिलाल स्कूल जो सरप्राइज़ दौरो कयो आहे। तालीम वारो सूबाई वज़ीर सरदार शाब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु हो तालीमी इदारनि, पुलिस थाणनि, रेवेन्यू ऑफिसिस ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो रहंदसि। वॾे वज़ीर चयो त सफ़ाई सुथराई ऐं मकानी इदारनि जे मामलनि जो बि जाइज़ो वठंदो रहंदसि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्कूल में उस्तादनि जी हाज़िरी रजिस्टर्ड खे बि चेक कयो। सिंध एजुकेशन फाउंडेशन ॿारनि जे हिसाब सां स्कूलनि खे फंडिंग कंदी रहंदी। असां चाहियूं था त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल वधीक बहितर अंदाज़ में कमु कनि। सिंध एजुकेशन फाउंडेशन स्कूलनि खे हर ॿार लाइ 1300 रुपया ॾिए थी। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सुपरो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ज़ुबैर सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरंगी में GCT हिलाल स्कूल जो सरप्राइज़ दौरो कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सां तालीम जो सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह पिणु गॾु हुयो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त तालीमी इदारनि, पुलिस थाणनि, रेवेन्यू ऑफिसिस ऐं ॿियनि जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि जो जेको जाइज़ो आहे उहो वठंदो रहंदुसि। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सफ़ाई सुथराई ऐं मकानी इदारनि जे मामलात जा बि जाइज़ा वठंदो रहंदुसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह इहो बि चयो आहे त स्कूल में जेके आहिनि, वॾे वज़ीर मुराद अली शाह स्कूल जी हाज़िरी रजिस्टर बि चेक कयो आहे, उस्ताद जी जेकी हाज़िरी आहे उहा बि ॾिठी आहे। सिंध जे वॾे वज़ीर इहो चयो आहे त हीअ जेके सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल आहिनि उन्हनि खे सिंध हुकूमत जेकी आहे फंड अदा कंदी आहे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त असीं चाहियूं था त सिंध में एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल जेके आहिनि उन्हनि खे वधीक बहितर अंदाज़ में कमु करण जो मौक़ो ॾियूं। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा जेके बि स्कूल आहिनि उन्हनि जी इंस्पेक्शन कराईंदासीं। तालीम जी बहितरी लाइ कमु कयो वेंदो, इहो बि चवणु आहे वॾे वज़ीर जो। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर जेको आहे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त हिन स्कूल में 5 साल खां वठी 8 साल ताईं जेके ॿार आहिनि उहे तालीम हासिल करे रहिया आहिनि। हिन स्कूल में 549 ॿार आहिनि जेके ज़ेरे तालीम हासिल करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त एजुकेशन फाउंडेशन ॿारनि खे जेको आहे तालीम जी बहितर सहूलियत ॾिए थी। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन में जेकी ॿार पढ़नि था उन्हनि खे 1300 रुपया पिणु ॾिना वेंदा आहिनि। पर जेको एजुकेशन फाउंडेशन हलंदड़ हेठि जेके स्कूल आहिनि उन्हनि जा नतीजा बहितर अचणु घुरिजनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।